नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ोइटा में ख़बर ॾींदा हलूं त हज़ार गंजी जे इलाइक़े में ख़ौफनाक बम धमाको, 4 ॼणा मारिजी आहिनि, 6 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। मोटरसाइकिल मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।